नाविल अटो लटो ऐं अजो बाब चौथों। शाम जो सिज लथे महल जॾहिं पखी पखण बि पंहिंजे वाहिरनि ॾांहुं मोटी रहिया हुआ, तॾहिं मेले जी रौनक बि घटिजण लॻी ऐं ही ॿई पीउ पुट वापसि पंहिंजे माॻ ॾांहुं मोटण लॻा। रस्ते ते खेनि ज़मींदार जा ख़ासि माण्हू भेमो ऐं दरगो गॾिया। ॿिन्ही जूं अखियूं कचे शराब पीअण करे ॻाढ़ियूं हुयूं। ॿिन्ही वटि पिस्तौल हुआ। घनश्याम खेनि ॾिसी पुछो, साईं ख़ैरु त आहे? दरगे चयो, माठ मिठीअ में हलिया हलंदो त ख़ैरु ई सम्झो। छो, केॾांहुं हलणो आहे? सूर्यापेट ॻोठ। बेगर लाइ हींअर हिन वक़्तु ज़मींदार घुरायो आहे। पर अॼु त मेलो आहे, अॼु त मोकल आहे, घनश्याम चयो। इहे लफ़्ज़ संदसि ज़बान मां मस निकिता त भेमे खेसि गले मां झले वरितो ऐं भर करे ॿ ज़ोरदार थफड़ूं वाहे कढियईंसि। दरगे संदसि पटको लाहे मिटीअ में उछलायो। भेमे संदसि नओं पहिरियाण फाड़े लीड़ूं लीड़ूं करे छॾियो ऐं गोॾ खोले खेसि जग जे रूबरो उघाड़ो करे छॾियईं ऐं खेसि लत हणी ज़मीन ते केराए छॾियईं। रघु पीउ जी इहा हालत ॾिसी न सघियो, इन भेमे ते हमिलो करे ॾिनो। पर किथे 11 सालनि जो मासूम ॿारु, किथे ज़मींदार जो पालियल घुंडो। भेमे पिस्तौल कढी रघुअ जे छाती ते रखियो। घनश्याम उहो ॾिसी उथी बीठो ऐं रघु अची भेमे जे पेरनि ते किरी पियो ऐं रोअण हार के अंदाज़ में चवणु लॻो, मालिक, ही त ॿारु आहे, हिन खे ख़बर न आहे त असीं कमी आहियूं, सरकार जा ग़ुलाम आहियूं। जॾहिं बि ज़मींदार घुराईंदो असांखे वञिणो पवंदो। छो वञिणो पवंदो? रघु रड़ करे चयो। अड़े माठ कर छोरा, घनश्याम भर करे चमाट वाहे कढियसि। अॼु ताईं हिन रघुअ ते हथु न खयो हो। रघुअ जो चप फाटी पियो ऐं ॻाढ़ो ॻाढ़ो रतु वही संदसि खाॾे तां थींदो कपिड़नि ते किरण लॻो। रघु रतु साफ़ करण जी कोशिशि न कई, पर अजब मां पंहिंजे पीउ ॾांहुं निहारण लॻो। घनश्याम निमाणाईअ मां ज़मींदार जे कारिंदनि ॾांहुं निहारींदे हथ ॿधी चयो, हलो साईं हलो, जिते चओ उते हलो। आउं कमी आहियां, मुंहिंजो पुटु बि कमी आहे, असीं ॿई हलंदासीं। छोरे खे अञा ख़बर न आहे त मेला ऐं ख़ुशियूं असां ग़रीबनि लाइ न हूंदियूं आहिनि। नवां कपिड़ा पाराया अथई न छोरे खे, तॾहिं मग़ज़ फिरियो अथसि। हलड़े थी अॻियां, दरगे रघुअ खे थेलो ॾींदे हकारत मां चयो। घनश्याम वरी हथ ॿधी चयो, ग़लती थी वई साईं, अॼु खणी माफ़ करियो। मूं त घणो ई चयो, पर छोरे मञियो ई न। चवे मेले ते नवां कपिड़ा पाए हलंदासीं। तोखे ख़बर न आहे त मालिकनि जे साम्हूं नवां कपिड़ा नथा पाए सघजनि? ख़बर अथमि सरकार। पोइ बसि साईं, अॼु खणी माफ़ी ॾियो, ॿीहर अहिड़ी ग़लती न थींदी। इन करे मूं तुंहिंजा कपिड़ा फाड़े छॾिया आहिनि, जीअं अॻिते लाइ होशियारु रहीं। कमीअ खे कमी थी रहणु घुरिजे। ठीकु था चओ साईं, अॻिते ईअं ई थींदो। भेमे ऐं दरगे मेले में घुमंदड़ साटे कोखनि हारी गॾु कया ऐं पोइ उन्हनि खे ॿकरियुनि जे धण वांगुरु वठी ज़मींदार जे कोट ते आया। कोट जूं भितियूं शाही हुयूं, असल आसमान सां थे ॻाल्हायूं। वॾो शाही लोही गेट हो ऐं अंदरि ज़मींदार जी हवेली हुई, जेका कंहिं बि हारी न ॾिठी हुई। कोट सां लॻोलॻ ओताक हुई, जिथे ज़मींदार हारियुनि सां मिलंदो हो। रघु अॼु पहिरियों दफ़ो ओताक में आयो हो। अॻे ज़मींदार जो कोट हिन सिर्फ़ु परे खां ॾिठो हो। हिकु ॿ दफ़ा वेझो बि आयो, पर अंदरां कुझु नज़र न आयसि ऐं न हू ख़ुदि अंदरि वञण जी हिमत करे सघियो, छो त दरवाज़े ते हर वक़्तु 2 हथियारबंद पहिरेदार मौजूदु रहंदा आहिनि। ॿारनि में हर नई शइ मुतालिक़ वधि में वधि मालूमात हासिल करण जो जज़्बो हूंदो आहे। रघु बि अञा ॿारु हो, सो ज़मींदार जे ओताक में आयो त हेॾां होॾां जाइज़ो वठी पंहिंजे ॿाराणे जज़्बे जी तस्कीन पे कयाईं त ओचितो घनश्याम कंध मां खणी वरितसि। सख़्तु लहिजे में चयाईंसि, अड़े भूक, छो अची पंहिंजे ऐं मुंहिंजे पोयां पियो आहीं? रेस जे ओताक में ईअं ॻाट ऊचो करे बीठो आहीं, ॼण पिणे जी ओताक हुजे। कंधु झुकाए निगाहूं हेठि करे बी। तॾहिं रघु ॾिठो, समूरा हारी हथ ॿधियो, नज़रूं झुकायो बीठा आहिनि। ॿियनि खे ॾिसी ऐं पीउ जे चवण ते हिन बि ईअं ई कयो। पोइ ओचितो रघु हिकु रोबदार आवाज़ ॿुधो, दरगाह? जी मालिक, दरगे जवाबु ॾिनो। पर रघु अखियूं मथे करे इन हस्ती खे ॾिसण जी हिमत न करे सघियो। आवाज़ मां ई एतिरो ख़ौफ़नाक थिए लॻो, केतिरा हारी वठी आयो आहीं? 60 आहिनि साईं। ठीकु आहे, काफ़ी आहिनि। हाणे हिननि लाइ मानी जो बंदोबस्तु करे वठो, छो त परे वञिणो आहे ऐं कमु बि घणो आहे। मानी हर को पाण सां खयो आयो आहे, मालिक भेमे जवाबु ॾिनो। जिते घनश्याम दिलि में सोचियो, अहिड़ो त निसोरो कूड़ आहे, मानी त कंहिं बि न आंदी हुई। माना हाणे बेगर में बि त वहिणो पवंदो, पर बुखे पेट हिन हरामी जो छा थी वियो जो खणी उहो कूड़ ॻाल्हायईं। चङो चङो त पोइ जल्दी रवाना थियो। रघुअ वरी उहो साॻियो सख़्तु आवाज़ु ॿुधो,